नाज़रीन, इंडस पब्लिक सोशल फोरम जी 13 सालगिरह कीरियो हाउस नवाबशाह मल्हाई वई। सालगिरह जो केक सरदार अब्दुल सत्तार कीरियो, शहज़ादा अब्दुल्ला कीरियो, ज़िला सदर अब्दुल रशीद कीरियो, ताल के सदर नवाबशाह निसार अहमद कीरियो, मोहम्मद बच्चल ऐं ॿियनि गॾिजी कटियो। उन मौक़े ते तक़रीब खे मोहम्मद बच्चल, अब्दुल गनी नवीद कीरियो, शौकत अली फ़कीर नवाब ऐं ॿियनि ख़िताब कयो। असां पूरी क़ौम खे जश्न आज़ादी जूं मुबारकूं ॾियूं था। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट। कुर्बान उमरानी। तव्हां वध में वधि यूनिट असांखे एक्टिव करे ॿुधायो, एक्टिव कयो, थोरो कमु कयो। किथे बि का रुकावट आहे, कंहिं बि खाते में, कंहिं बि जाइ ते, कंहिं बि मामले में रुकावट आऊं वेठो आहियां। सभिनीनि वटि मुंहिंजा नंबर आहिनि ऐं सभिनीनि जा नंबर आऊं खणां थो। किथे नथो खणां त मजबूरी आहे, का वजह हूंदी, खणां थो। तव्हां उहो मूंखे ॿुधायो त इन करे उन में कोशिशि करे माण्हू उनखे त 7 साल पोइ चइला वञो त असां वटि उहा एतिरी अप्रोच कान हुई कमु करण जी जेका हींअर आहे। हींअर अलाह जी महिरबानी सां सभु कमु थिए पियो पंहिंजो। हींअर अलाह जी महिरबानी सां हर शइ, हर ऑफिसर, हर ॻाल्हि, हर रोड रस्तो ॿियो टियों खणी मेंबर असांजी लीडरशिप असांखे ॾिए थी, उहा अलॻि सां ॾिए थी। उन्हनि खां धार असां वठूं था, उन्हनि जो चयल आहे सभिनीनि खे। असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजो कमु कयूं पिया। अलाह कंदो ई इलेक्शन में बाक़ी 2 साल आहिनि। 2 साल तव्हां न सम्झो, तव्हां साल सम्झो। तव्हां साल खां पोइ सम्झो त इलेक्शन कॾहिं बि थी सघे थी। इन करे बल्दियात इलेक्शन आहे, इहे सभु शयूं असांखे तयारु। हिन दफ़े असांखे बल्दियात में अॻे पुठियां साल खां ॿीण ते खणणियूं आहिनि सीटूं। वरी बि इहो थोरो वज़ाहत सां चवां थो त कंहिं बि क़िस्म जो को बि कमु अल्हम्दुलिल्लाह जाइज़ कमु, जाइज़ अलाह कंदो, पंहिंजो कोन रुकबो। इन करे तव्हांखे हींअर करके पाए उहा असांजे लाइ महिरबानी आहे। असांखे ज़रूरत कान्हे, वोट सुभाणे आहिनि, वोट अलाह कंदो पार्टी जा आहिनि, जेके बि हूंदा असांजा हाज़िर आहियूं असां उन्हनि जे लाइ। बाक़ी तव्हां सभिनीनि खे वरी बि आऊं तंबीह थो कयां त पंहिंजे जेके तनज़ीमी डिसिप्लिन आहे उनखे हमेशह उन ते नज़र रखो, उन ते छा आहे। पर हाणे तव्हां वटि टाइम कोन्हे। सभिनी यूनिटनि में तक़रीबन वियासीं, दोस्तनि वटि यूनिट खोलियासीं। उतां खां शुरूआति थी हिकिड़ी चिणग बरी जेका अॻिते हली माशाल्लाह। वरी सतार साहिबु जीअं आयो, उन असांखे घुरायो। सतार साहिबु तमामु शफ़क़त जो हथु रखियो त बाबा नौजवाननि खे खणी अचो त गॾिजी कमु कयूं बिरादरी जे लाइ। ॿिया जेकी दोस्त जेके असां सां गॾु आहिनि उन्हनि खे बि गॾिजी खणी हलो। पहिरीं कीरिया इंडस पब्लिक सोशल फोरम कीरिया फोरम हो, उन खां पोइ सतार साहिबु जेको आहे वक़्त जी ज़रूरत ऐं उन खां पोइ उन पंहिंजे हिकिड़ी वॾी सोच वॾमाणपई जो इज़हार कंदे हुन इहा कयो त बाबा हाणे असांखे जेको आहे ज़रूरत आहे त असां सभिनी दोस्तनि खे जेके बि ॿियूं बिरादरियूं बि आहिनि जेके असां सां गॾु आहिनि। अॼु इंतिहा हिकिड़ी ख़ुशी आहे त 13 अगस्त ऐं 13हीं सालगिरह लकी ॾींहुं आहे। ऐं लकी इन करे बि ॾींहुं आहे, ॿी ख़ुशी उहा बि आहे त जीअं जॻह तां बुनियादु विधोसीं ऐं उन ई ॾींहंनि में इन तनज़ीम जो बुनियादु रखी वरी 13 साल